सर ये इसके आता तो नंबर तो मिला। हेलो इसके आजाद कैसे लगा लाओ हेलो डीएसपी तो गलाई हीयर मुझे उताक ते पुजन कुछ सिपाही तू वठी अच ऐं कुछ माण्हू मुंहिंजा बि अथई अॼु नवाब खान जो ख़ैर न सम्झ थी सघे त असां हुनखे छूट बि करे सघूं था फ़िलहाल हुनखे ज़ख़्मी करणो आहे हा बस सिपाही तू वठी अच जेके बि अथई हा हा तो कमदार ॾे भलो था अस्पताल वो चवंदो न छा पुलिस एक्शन पैसे जी परवाह न कर तू डीएसपी पैसे जी परवाह न कर पैसा तो एतिरा ॾींदुसि जो तुंहिंजी 7 पीढ़ियूं बि खाइण न तॾहिं बि न खुटंदा तू जल्दी जेके बि सिपाही अथई तू वठी पुॼ हिते ओके हलो बाजी हेलो रेस अचे न अचे तो पाण अचे तो वेहूं था इंतज़ार कयूं था हा जॾहिं वियो पुॼी वेंदो हाणे शेरण वारनि खे वठी आ उन्हनि खे बि साण कयूं ऐं पुलिस बि हुजे ऐं कुझु माण्हू खे पंहिंजा बि आहिनि धीरे जे सर नवाब खान ते बची न सघे सम्झई धीरे सर बस ॿियो कमु बस ऐसा ही भाषा ये है बाकी तुझे मालूम है सर कमदार वठण वियो अथनि जी विढ़ण वारा हूंदा तव्हां वियो असां त वियूं था बक़ाया सिपाही किथे बकाया सिपाही सब मोकिले त विया हिकिड़ो सिपाही हुन सां आयो त गॾु सही आहे ठीकु आहे शेरण वारा पिढ़ण वारा हूंदा सभई इकठे करे छा तुंहिंजो प्लान आहे सर ज़ख़्मी करणो आहे कन मारणो आहे सभु हा तूं चवां थो हुनखे ज़ख़्मी करे छॾे ॾियोसि जीअं तव्हांजी मर्ज़ी रहे सर पता न पियो आहे ती नवाब खान पियो हुजे हाणे कीअं कमदार जी हालत आहे सर अस्सलाम वालेकुम वैसे ये बाशे खैर मैं बाशे ये खैर बा ये है नौ डीएसपी हिनखे साण करे ऐं तव्हां ऐं बाजी बि अथव तुम्हारे सर नवाब खान खे छॾणो नहीं वैसे जेका तुंहिंजी सलाह अॼु नवाब तुंहिंजे पेरनि में हूंदो तूं घबराए न हलो को जेका तुंहिंजी सलाह रे सर पर हूंदो काथे कुत्तो ई हो गाड़ी की जरूरत पड़े तो मुझको चाहिए मोकिलाने नहीं अचो साथी भाऊ बताओ बाबा अरे बाबा बाबा भले से जानो अब बाबा हुकुम कयो रात रात गल सच थी वई आहे हा तव्हांजे पाड़े में असांजी ज़मीन आहे भाउ तो बता असांजी वल सच थी वई आहे मिसकिन हींअर असीं पंहिंजे मसइले में लॻा पिया आहियूं जीअं असांजो मसइलो ख़तमु थिए तीअं तुंहिंजा मसइले हल कंदासीं बस बात बता ना ठीकु आहे बाबा बाबा बस बता विसार दो बाबा सोने साहब तैयारी करी आता अरे आज आ रहा होता दोस्त आलम खान रे कच्चे में फिल्म वाली दोस्त आलम खान सा पाण तो नथो अची सघे असां पाण हलूं न दादा थोरो एतिरो थिए असांजो हा 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 हा
दोस्त आलम जी पासे ये जो खैर सारा दोस्त आलम खान है दोस्त असां तो वटि पनाह जे लाइ आया आहियूं पुलिस असांजे कढ पई आहे ख़बर में आयो आहे पुलिस असांजे पोयां आहे पुलिस तव्हांजे पोयां आहे पुलिस तव्हांजे कढ आहे हा मुंहिंजा दोस्त आलम खान हा त पोइ हाली वेही रहो न त साहब आहे पटियो हलो हाणे पके रे कचे रे मुंहिंजो दोस्त थो रहे मां मानी कराए था तव्हां वेही रहो ठीकु आहे ॿियो अदा ठीक आहे पुलिस कटा पर न वञ जाए हेठो वेही ॻाल्हाए हिते चक्कर में असां वेठा आहियूं हिते हा दोस्त आलम खान पुॼी वई हा पुलिस वाला काजो सारंग जे यार बस लॻी अलाए कहिड़ो इश्क जो चक्कर लॻी विया हाणे दुखी हले वई बस माने से बचण लाइ तेरा वेठा आहियूं हिते ॿियो ॿुधायो सारंग हाल हाल खेल लॻो पियो आहे मुंहिंजो दोस्त आलम खान खेल लॻो पियो आहे याद तोखां सवाइ केरु आहे ॿियो मुंहिंजो तूं मूंखे छॾे वेंदी ईअं न करे बेचारा इहो थी नवाब खान भाउ शायदि काॾे वेंदो Baju baju lagi. Luar kota lagi. Maksud? Baju lagi balik kalian.
यो सुठो न कयो त अरे तू डीएसपी धमकी दे डीएसपी साहब यो सुठो न कयो तू वडेरे चवण ते तू मूंखे अगवा कयो हेलो रेस मैं डीएसपी तो ॻाल्हायां ये छो ने कैसा नवाब साहिब भाई के छा करणो आ कहिड़ो बिलो करणो आ जेको करणो आ जल्दी ॿुधाए ऐसा ठीक आ पोइ सुभाणे तुंहिंजे उतां खे ॿुधाए वेंदासीं हाणे काफ़ी टाइम थी चुकियो आहे ठीकु आहे ओके दुआ में याद करो तो बच्चे नवाब खान खबर है पे शेर खान छाई सीधा उस तो हलऊं अदा सारा के इलाही देर कई आ हाँ या भी गाल सही है या भी गाल सही है नवाब खान है चलो पियो चाचो रे जीसी ब्यादार खान विक्रम खान तुझे भाग के अगवा कर खनिया रस मिस्टर खान क्या मजाल है तो ये सुठो नहीं कयो 9 बजे भाग के अगवा कयो थी मां तो चाहे परे दिले समझा तो ये आजाद मुझे भाग के रेस वटी खड़ी वियो वो थाने में न खड़ी वियो मुझे भाग के मां सुभाणी रेस वडे दे वींदम रेस हाकिम खान दे वींदम उन सां इहो हाल कदम तो मुझे भाग के कीअं भी करे छॾाए अच मुंहिंजा भाउ अच हाणे खबर पने नवाब खान के किथे ये नवाब खान हाणे छा थो चए सुभाणे के सिज में नवाब खान कोट करे थो जैसी ते नवाब खान के पंहिंजे पेरे में ठुकाईंदमि तेसी ते मूंखे सुकून न मिलंदो